Yogis or snake charmers are a gypsy community in Sindh. They mostly wander around the entire year from one place to another, either in search of a livelihood or a snake. Yogis have baskets made of straw carrying snakes and a flute. They are dressed in their traditional yellow shirts and dark yellowish turban that they are most identified for. Their clothes have to be their mark of identity. गेरू का कपड़ा गेरू ही पटको या ॿिए रंग जो पटको और घणो करे गेरू का पटको गबरी कच्छ में ऐं नांग खारीअ में ऐं मुरली हथ में इहे निशानियूं ॿुधाईंदियूं असांखे त हीउ जोगी आहे उन ते ॿियो को ऑप्शन ईंदो ई कोन बसि जोगी हुनखे चइबो ॿी का शइ हुन लाइ असल जेको असांजो जेको ही असांखे वेस जोगुनि जो असांजो बुनियादी वेस हो कंहिं असांखे हिकु दरवेश वंड न ॾिनी आहे गेरू असांजो जुबो ही पटको असांजो बुनियादी आहे जोगुनि जो वॾे में वॾो वेस इहो ई आहे. Presently, Jogi is considered as tribal community of Sindh, but in the past they were best known as for meditation. The word Jog is a colloquial term of Yog in Sanskrit. Yogi means a reclusive person which belongs to a particular faith, but later it appeared as a result of Brahman religion. In fact, even in Hinduism, there are no actual yogis existed or traced. However, so-called yogis do exist and still keep on practicing their activities. योग जेको आहे इहो असल में योग माना आहे इबादत जी तयारी इबादत लाइ कसब कमाइणु इहो आहे योग जीअं असां वटि रोज़ा नमाज़ूं इहे सभु कसब आहिनि न ऐं इबादतुनि खे मुकमल करण जा पंहिंजे वाली वाहिद खे क़बूल करण जा उनजी तपस्या जा आहिनि त हीउ योग जेको आहे हीउ माना उहो तपस्या जो हिकिड़ो क़िस्म आहे इबादत जो हिकिड़ो क़िस्म आहे जेको योगिन इस्तेमालु कयो आहे ऐं उन में पोइ हुननि पंहिंजा गुरू वरिता आहिनि ऐं गुरुनि खां वरी उहो बाक़ाइदा तरबियत सिखी आहे उन करे असां जेको गुरू चेले जो किरदारु अचे थो इहो बि योगिन जो ई किरदारु आहे या सामिन जो ई किरदारु आहे जेको अॻिते हली अचे थो. Original roots of yogis are almost untraceable, but they migrated to Sindh from Gujarat and Kutch and Bhuj areas. Their roots are remained to be unpredictable. They seem mythological characters since their vocation as snake charmers and catching snake for livelihood. Their daily life, customs and everyday mode of life is interesting to grab one's attention. Snake is doubtless a dangerous creature, and by catching them and living with the snakes is equally a dangerous nature. They have snakes all the time with them wherever they go. Even their children can be seen with snakes hanging around their necks. Historically, yogis are both Hindus and Muslims. With changes of time, most Muslim yogis left snake catching and turned to the education, and many got employed. Due to the environmental degradation, population growth, and deforestation, yogis find it almost impossible to be snake charmers or snake catchers. Moreover, interest of common people is rapidly declined regarding snake performances and especially towards yogis.
Consequently, new generation of yogis show no interest at all following the tradition of their ancestors. पहिरीं तो असां जोगी हुआसीं, असांजो कमु इहो जोगियुनि जो माइटाणी धंधो। इन खां पोइ असां वरी कुझु इन दुनिया जो रंग ॾिठोसीं। मुंहिंजो इन पिनण में बि मज़ो न आहे साईं। पोइ असां हाणे मिले अबरो सबरो बाजो वॼायां थो, फनकारनि सां गॾु घुमंदा आहियूं। Yogis claim that they administer a drop of snake venom to their newly born children. This establishes immunity against snake poison for their entire life. Whenever yogis catch snakes, they recite the spell of magical powers and thus snake is unable to bite. पिरान पी दस्तगीर सुभानी जी जो रूही आए तो के पिरान पी न लीको न टिपजा पांजे मुर्शिद जी डोही आ तो के इते पी वे तिल की घोड़ी तिल का घोड़ा जे ते चढ़ा गोगा चाऊं लुंडो जे लुंडारो जे खणो जे खपरो जे डूमियो जे धूड़ो जे पदम जे किड़ो सोनारे जे लिके वारो जानवर हुजे भित में हुजे लोढ़े में हुजे निकरी अच ॿाहिरि कसम तो के बा चां पीर दस्तगीर जी डोही कड़ो कलाम थे आए पीर मुर्शद वारो निकरी अच ॿाहिरि जे आई बेगुरो तो भॼी वञ लॻे तो के मौज। हाणे ॾिसो आम माण्हू खे नांग जी ख़बर न पवंदी आहे। तो नांग हेॾा वियो या हिन पासे वियो ॾखण वियो उतर वियो लांदे वियो भरंदे वियो। हाणे उहो नांग जी जॾहिं हुनखे सुती लॻल हूंदी उनखे ख़बर पवंदी। तो हीअ असील वियो हुई कारो वियो हुई गडरो वियो तिलीर वियो हुई पहाड़ी वियो हुई लुंटी वई। हाणे तव्हांखे ख़बर ई कोन पवंदे लीको त तव्हां बराबरि ॾिठो आहियो त लीको पियो नांग जो पट आहे। हाणे ख़बर कोन पियो त हिन पासे वियो या हेॾा वियो असील वियो या कुंभार वियो या कोराड़ वई या तिलीर वियो या पहाड़ी वियो उन नांग जी ख़बर जंहिंखे सुती लॻल हूंदी जोगी खे। हा असां जेको नांग असील आहे हुनखे पंहिंजे बचनि सां गॾु बिस्तरे में खणे असां सुम्हंदा आहियूं छो त एॾो असांजो मोहबत आहे हिन नांगनि सां। According to them, supposedly, if they get a snake bite, the venom would not affect. But if it affects them, they cure the snake bite with black stone-like bead called man or manka. Their stories may seem myths considered to be unscientific. However, their folklore and legendary tales of yogis are exceptionally attractive to the observer both culturally and artistically. साईं मण जी इहो ई कहाणी आहे तो 6 महीना जेको नांग हूंदो आहे न उहो ज़मीन जे अंदरि रहंदो आहे। पोइ हुन ज़मीन जो जेको पाणी जो रेज़ आहे उहो पंहिंजो ज़हर जो पोइ हुनखे मथां तारूं मां हिकिड़ी टिकुलो कारो थींदो आहे। पोइ असां वटि आहे वरी नोरवेल ॿूटी हिकिड़ी ॿूटी आहे जंहिंजो नालो नांग नोर पाण त भई झेड़ो कंदा त नोर छा कंदो आहे नोर त हू उन ॿूटी ते लेटिबो आहे। उन ॿूटी जो असां उनखे घोटे ॿुरो ठाहींदा आहियूं पोइ उनखे नास ॾींदा आहियूं नांग खे नास ॾींदा त पोइ यकदमि उनजी दिमाग़ आहे जीअं पंहिंजो थाधल वारे माण्हू जो थी पवंदो या शराब वारे माण्हू जो थी पवंदो उनखे उल्टी थींदी उल्टी में जी मण ॿाहिरि किरी पवंदी। पोइ उनजे अंदरि नाग बला डूमी सुमी कारो कबरो झूड़ पदम संक चूड़ वाछर कुंभारो हण खण पहाड़ी पदम टोक टमिड़ा खूंटा खवदा घोड़िया लुंडी खपर पीण तलीर पहाड़ी उनजे मथां साईं उहो इस्तेमालु थींदी आहे मण। पोयां अलाह जा जे उनखे ॾींहं पूरा थी विया त आख़िर पोइ त हाणे सभु कंहिंखे वञिणो आहे बाक़ी ज़हर जे बिना साईं उहो पंहिंजो मण न मरनि। In Sindh, various authors and scholars have written about the yogis and their lives on the basis of their interest and research findings. It is suffice to mention the greatness of Shah Abdul Latif Bhittai, who has praised yogi in his collection of poetry famously known as Shah Jo Risalu, in which 3 surs or chapters are devoted to yogis, namely Sur Purab, Sur Kahori and Sur Ramkali are eminent. Sur Ramkali is seen to devote to yogis in high spirits. kan kat ka pat ka pidi kan kat ka pat ka pidi kanotya kan dhar hal
लालन जे हिंगलाज दे बाबू छड़े बार कीन कबूली नहार हलो त क्या पसों तिन जाए जीलती जी चल मां मुझो स्वामी अड़न सां संग मुझी आयल मां मुझो जोगी अड़न सां संग जोगी अड़न सां संग हलो मिया मोयो वञन काहू मन ओ मोयो वञन काहू मन मुझी जी जल मां मुझो जोगी अड़न सां संग मुझी आयल मां मुझो स्वामी अड़न सां संग नांगन नोड़ियूं हथन में नांगन नोड़ियूं हथन में हलो मिया वारो बिजन प्याहू वंग ओ वारो बिजन प्याहू वंग मुझी आयल मां मुझो स्वामी अड़न सां संग Throughout the Sindhi poetry and folklore, there are numerous names given to yogis such as Purbi, Kapri, Sami, Sannyasi, Adesi, Babu, Viragi, Kanfat, and so on. Yogi fakirs also tell that they have their different tribes, which are Sami, Adesi, Kirnari, Purbi, and Lahuti. Lahuti yogis are those people who travel through Lahute La Makan. There are castes and subcastes of yogis which are Chauhan, Parmar, Solanki, and Rathore. Chauhan yogis call themselves the generation of Goga Chauhan. According to yogis, there is a legend of Goga Chauhan which was bitten by cobra. He also used venoms of snakes. There are never-ending stories regarding yogis and their historical data. Ancestral roots of yogis are untraceable but can be researched. Yogis claim they belong to Rajput generation. According to some scholars, yogis are the remains of Dravidians. असांजो जेको पाड़ो आहे गिरनारी पाड़ो जेको लतीफ़ साईं जोगन सां सुंघ कयो लतीफ़ साईं जी ॿोली आहे तो जोगन संधी जात के वेस ने वॾाई जजी धूड़ लिंघन मां छतन में छाई वटाई थई वाई के गुर के गाॾा कापड़ी जे भाया जोगी थिया तो को सॻो भा अंदर के मार फ़क़ीरी पाए तो अंदर के मार पोइ नांगा तुंहिंजो नाम लिखो अथई लाहुत मां हाणे जोगन जा मां तव्हांखे क़िस्म ॿुधायां थो तो जोगन जा असांखे गिरनारी पाड़ो हिकिड़ो आहे सामन जो हिकिड़ो आहे पूर्वी बयान आदूती बयान लाहुती बयान सामी बयान हिन जा कबीला आहिनि. History is full of doubt, thus unpredictable regarding yogis. However, they have always been considered as nomadic or wanderers. Shaheed Zulfikar Ali Bhutto, who was Prime Minister of Pakistan, gave yogis a residential colony in the district Umarkot of province of Sindh, where there are more than 100 families residing, but interestingly, they remain gypsies throughout the year. 8 months of wandering approximately. असां ग़रीबनि जी मदद करण वारो भुट्टो साहब कई भुट्टो साहब बराबरि असांखे माण्हू खे सम्झिया अलाह करे उनखे जन्नत मिले पर असांजी भुट्टो साहब कई अहिड़ा ॿियो पाक साल में कई बादशाहियूं थी वियूं
न कई। For 4 months, they remain inside their homes, while 8 months they go on journeying from place to place, carrying baskets of snakes and performing with them in order to survive their livelihood. वञूं त हेॾां शिकारपुर ॾे हेॾां सखर ॾे हेॾां सारियूं थींदियूं आहे पोइ उन लाबारनि ते वेंदा आहियूं सारियूं घुरींदा आहियूं गॾु कंदा आहियूं पोइ उनखे वरी ठाहे ठुके वरी विकिणी करे वरी कमाई करे वरी ईंदा आहियूं वापसि 8 महीना कमाई पोइ वरी वापसी अचे दड़े ते वेंदासीं पोइ वरी शादियूं आहे मुरादियूं आहे मरणो आहे परणो आहे इहे पोइ ॾिसंदासीं सभु हिकिड़े महीने में थींदो आहे। असां 4 बि माना वसकारे जा असां हिते वेंदा आहियूं बरसाति जी मौसम हूंदी आहे न त पोइ असां हिते वेंदा आहियूं बरसाति खां पोइ वेंदा आहियूं। लतीफ़ सरकार चवनि त जोगी न कंहिंजा मिट उहो जोगिन खे कोन चयो उहो जेको असां सामी जोगी आहियूं न इन जो अंदरु आहे इहो असां फ़क़ीर हलंदा ई रहंदा आहिनि पाणी चलता भला जोगी रमता भला। Sindhi poetry and proverbial writings have made Samis and Jogis identical, but in fact, Samis and Jogis have no similarity so far. They are too different from each other in every mode of life. There is a huge contrast in the lives of Jogis as compared to Samis. Factually, they are two different individual tribal communities. फ़र्क़ु सर इहो आहे जेको सो हू जेको सो ख़ानदानी जेको आहे न हू जोगी आहिनि मतिलबु हुननि जो नांग झलण ऐं इन्हनि जो कारोबार असांजो कोन हो इहो ढारा हणंदा आहियूं नांग बाग हिननि मां झलू कोन थींदो बाक़ी जेको सो ढारा हणणु फ़क़ीरी करणु इहा इहो कंदा आहिनि। सामी वरी ॿियो हुनर रखनि था जंहिंमें ढारो अचे थो जंहिंमें यानी तक तोर ऐं पेशन गोई वारी ॻाल्हि अचे थी जेके पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि खे रिझाइनि था माण्हुनि खे उन्हनि शयुनि ते आणीनि था। मिसाल तौरु कंहिंजी चोरी थी वई आहे कंहिंजो माण्हू गुम थी वियो आहे कंहिंजी का शइ गुम थी आहे उहा सॼी हू सामी जेका त पंहिंजे ढारे जी शक्ल में आणीनि था ऐं उन ढारे जे तरीक़े सां उहो इहा कनि था। ढारो कंहिं ज़माने में त इलाही मुश्किल हुनर हो हाणे छाकाणि त हुन में मसनूइयत शामिलु थी वई आहे ऐं हाणे लॻभॻि असां वटि ढारो ख़तमु बि थींदो वञे पोइ उन जूं ॿियूं शक्लूं असांखे नज़र अचनि असां कराची हैदराबाद में ॾिसंदा त को माण्हू वरी रली विछायो ऐं तोतो रखियो वेठो आहे ख़तमु ॿियो को ॾियो ॾिए त इहो हिकिड़े क़िस्म जो मतिलबु उहो पेशन गोई जो ढारे जो तरीक़ो आहे या हिकिड़ा ढारे वारा माण्हू अञा बि असांखे की इन्हनि जाइनि ते नज़र अचनि था। असांजो सामी वेराननि न हलियो वियो आहे जिते माण्हुनि वटि अञा इल्मु घटि आहे जिते माण्हुनि जी कम्यूनिकेशन घटि आहे जिते कम्यूनिकेशन घटि आहे उते इहे शयूं अञा बि हलनि थियूं। पोइ इहो बलोचिस्तान जा पटियूं वठंदो वञी ईरान ताईं निकितो आहे ऐं एॾां वञी हुन पंहिंजे ढारनि जो इल्मु अमल शुरू कयो आहे। हिते जेको असांजो मक़ामी सामी आहे उन पंहिंजो उहो जेको सामीअ जी जेका असुलु सुञाणप सां छॾे हुन वरी यानी बिल्कुलु ज़माने जे रंग सां हली पियो आहे। They have their own separate traditions and customs. The only similarity these both tribes have in common is to beg. Else everything is different. For example, Jogis have flutes to make snake dance, while Samis don't have anything of this sort, and so on. गुलाम हैदर नाले ते भाग बखत ज़लम ज़ोत पोथे प्रामत मन जो भोड़ो रिस जो आकरो बड़का ॿोली जो चयो जंहिंखे मुंहुं ते चयो परपुट गिलिया न करी ते भाग भरियो आहीं दिन पर जेतिरी सोचियूं तुंहिंजूं आहिनि नाकाम आहे भाग बखत तुंहिंजो सुठो आहे पर पैसो तो वटि बीहे ठुप नथो ॿुधे ने तोखे थोरो नज़र जो लोॾो आहे
ॿुधे न बाक़ी रही ॻाल्हियूं इहे थिए तूं दुनिया में भलाई करणु चाहे त तोखे बुराई हासिलु थिए थी ॿुधे न मूंखे जोगी हणी दे तूं ढारो अला मूंखे सामी हणी दे तूं ढारो ओ मुंहिंजो कागल आहे कुर्ब वारो ओ मुंहिंजो कागल आहे कुर्ब वारो जोगी हणी ॾे ढारो कांगल आहे कुर्ब वारो सो इन जे करे ढारा सचाई कंहिंजे भाग जो सचो बि ढारो निकिरियो वञे थो टाइम जो ढारो हूंदो आहे हिकिड़ो सुबुह साझर ढारो हणिबो आहे शाम जो ढारो हणंदो आहे असांजा त फुकरा मिड़ी पंहिंजे रंग में ईंदा वेंदा त सॼो ॾींहुं ॿिया ढारा हणंदा पोइ हुन में के सच के कूड़ इहो रंग हलंदो रहंदो बाक़ी सचो ढारो सुबुह साझर उहो लॻंदो आहे शाम टाइम जो ढारो सचो लॻंदो आहे पोइ हुनजी जका ई मुहूर्त आहे जेको थी वेंदी आहे Jogis don't marry in the same castes following the other Hindu tribal communities. Their marriages are mostly based on exchanges. In the past, they had the tradition in which soon-to-be groom went to live with the family of future bride so that the parents of bride wanted to see whether he would stand on his feet and able to take care of his wife in the future. शादी करण खां पोइ 12 महीना पंहिंजे पीउ सां गॾु रहंदी हू पंहिंजो न्याणो न्याणी ॿई 12 महीना ही रस्म पंहिंजो पूरो थियो पोइ गहणो गठु जेको ॾियणो आहे दिगड़ी शेगड़ी जेका ॾियणी आहे सो उन ॾींहुं रली टपड़ जेको ॾियणो आहे 12 महीने खां पोइ ॾिबो पोइ पंहिंजी मर्ज़ी वारो पोइ केॾां बि वञे फिरे घुमे पर वरी 12 महीने 6 महीने संभाल ज़रूरु सहारण जी कंदो In paraphernalia of a bride is included of man, gidar singi and other furniture, which is only given after when bride comes paternal home after marriage. पोइ जेकी आहे सो इहो रली टपड़ी इहो सामान ॾींदा आहियूं बाक़ी असांजो नांग जे बारे में असांजा जोगी जेके आहिनि सो मण जो तोहफ़ो जेको ॾिनो न त माना उन पंहिंजी धीउ खे अलाह जे छा ॾेई छॾियो असली जेको रस्मूं आहे न उहो त हाणे जीअं माण्हू आम जेको ॾेढ ॾींदा आहे न इहो पंहिंजो ॾेज बि आहे न उन्हनि माइट वटि रिठ बकरी हूंदी उहो बि ॾींदा आहिनि ढगी बि ॾींदा आहिनि पर असांजी मेन जेको रस्म हूंदी आहे उहो माइट वटि मण आहे या गिदड़ सिंगी आहे हीअं तो हिकिड़ी ॻाल्हि आहे छा छा माण्हू सोचनि पिया गिदड़ सिंगी जे बारे में या मण जे बारे में पर हीअ शयूं असांजे न्याणे चवंदो बाबा पहिरीं मूंखे इहो ॾे मण ॾे थो अलाह रहम करे कंहिंखे कखी वञे त असां हुनजे लाइ हू मुरीद थींदो न जंहिंजो बचिड़ो बची पवंदो त मुरीद थींदो उन जे करे हाणे त पोइ ज़ेवर बि ॾियनि था बकरियूं बि ॾियनि था रिढूं बि ॾियनि था जेको जहिड़ो माइट जे घर में हाल हूंदो उहो ॾींदो With the blessings of the Maharaj, bride and bridegroom complete their 7 rounds of holy fire. During the marriage festivities, Jogis do everything from singing to dancing on the melodies of drums and flutes. Real yogis always keep 3 things with themselves, which according to them have magical characteristics. A black stone called man, a gidar singi, which is the horn of a special jackal found in mountainous or hilly areas, and a hata jodi, which is the root of a certain plant that looks like human hands with folded arms.
गिदड़ सिंगी जेको गिदड़नि में जेको वॾो जेको पटेल गिदड़ जीअं चवंदा आहिनि उहो शाही गिदड़ जेको आहे उन में गिदड़ सिंगी थींदी आहे उन में उहा गिदड़ सिंगी जेका असां तमामु मुश्किलनि सां मिलंदी आहे ऐं वॾी क़ीमती शइ आहे उहा जेका ॾींदा आहिनि त पोइ उहा ॾेई करे जेको आहे उन में वॾा भाग ऐं वॾियूं चांसूं ऐं वॾा सिस्टम हूंदा आहिनि पोइ जंहिंजे नसीब जी ॻाल्हि आहे उहा बि हूंदे ते ॻाल्हि आहे उहा मिलणु ॾाढी मुश्किल आहे हिकिड़ो गिदड़ थींदो आहे हेतिरो थींदो आहे जबल पहाड़ में जीअं पंहिंजो खीरतर जबल आहे ससवी जबल आहिनि भिट जबल आहिनि उन्हनि मां पोइ उहो छो त असां पंजोड़ ते अॾंदा आहियूं पंजोड़ ॾी पोइ उनजे मथां हितां जेको सिंग थींदो आहे हेतिरो सिंग थींदो आहे पोइ उनखे टुको ॾेई कढंदा आहियूं हा उन में बि गिदड़ सिंग में बिल्कुलु सिंग लॻल हूंदो आहे हा हथ जोड़ी आहे उहो वरी हिकिड़ी ॿूटी थींदी आहे उनजी बिल्कुलु उनजा जीअं माण्हुनि जा हथ लॻल आहे न जीअं हथ जोड़ हूंदो आहे उनखे चवंदो आहे हथ जोड़ी Yogis wear long earrings known as pefa. Because of these long rings in their ears, they are also called different names such wide ears or pierced ears or so on. They also claim that if any child has small earlobes and while piercing, if it is cut, then the child is buried alive. इहो साईं वाला आहिनि कनो चीर कन चीर कापड़ी जेको असां न ॿियो जोगी न पाईंदो साईं असल जोगनि सां बिना ॿियो ई वालो न पाईंदो उनखे हुकुम न आहे सामी न पाईंदो गेदड़ी न पाईंदो ॿियो जेको कबीला काफ़ी आहे न पूरबी न पाईंदो ख़ाली जोगनि सां बिना हीउ वालो असांजो गिरनारनि जो वालो आहे अॻु में काठ जा पाईंदा आहिनि ॿियो वरी छलो चवंदा आहिनि हुन छले जा फीफा हूंदा आहिनि हाणे त उहो आहे कोन नथा अचे कोन थो हाणे त बसि हीअ लोह जा बि ठहनि पिया हा हीअ पाण और गिल्टी आहे हिन जो बि ठहे थो अॻे वारो थींदो हुओ इन रबड़ जो कोन हुओ अॻे वारो असली उहो काठ जो फीफो हाणे त उहो साईं आहे कोन न का अहिड़ा कारीगर बि हाणे हिन टाइम में कोन दौर में का उहो ठाही ॾे हाणे इहो लोह जो हर को बि लोहार बि कुटी ठाही सघे थो Yogis don't cremate their dead but bury them and they perform final rituals in the monsoon season. Yogis are devotees of Ramapir. असां हितां वेंदा आहियूं पहिरीं वेंदा आहियूं हेॾां सारदरो आहे मिठी खां परते आहे हुते वेंदा आहियूं हुतां वरी ईंदा आहियूं त असां वेंदा आहियूं हेॾां पंहिंजे हिन मकली ॾे किंजर ढंढ ॾे मकली में थी घारे में थी वेंदा आहियूं कराची में आहे शिवजी मंदरु आहे असांजो हिकिड़ो उन जी ज़ियारत कंदा आहियूं ॿुधे उन्हनि खां पोइ वेंदा आहियूं नानी हिंगलाज ते हेॾां उहो पंहिंजे जबल में आहे लाउत खां बि मथे आहे नानी हिंगलाज Yogi women are craftswomen. Embroidery is their expertise. Yogis women wear same ornaments as other Hindu tribal communities of Sindh. Girls wear rings in the arms up to elbows. Married women are recognized through rings to the shoulder. ठा आहियूं त पोइ अलॻि अलॻि वेंदियूं आहे जे हेॾां अॻिते वेंदा आहियूं ॿाहिरि पोइ गॾु हूंदियूं आहिनि Yogis speak Marwari language and they can converse to anyone outside their language without any difficulty. There are many proverbs and sayings associated to yogis in Sindh. For example, it is said that yogis don't make friends, meaning they are gypsy moving all the time, so they don't make close relations. Another saying is that yogi is a wanderer. On closer inspection at the lives of yogis, these sayings seems to be best suited and well matched
since their whole system of life depends more than just wandering. They perform with snakes, flute, unique dark yellowish clothes and turban, and with basket-carrying snakes. For centuries gone by, this tribe of Sindh has been a source of great inspiration and hoping that they will continue to entertain the masses by performing with snakes and attract crowds with their equally magical powers.